अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां ताराजन ऐं मूंसां गॾु आहे सिकंदर हुलियो तजवीज़ निगार ऐं कलम निगार। सिकंदर वेलकम ॿीहर प्रोग्राम में। महिरबानी अथा। मोहतरम जी वरसी थी वई कल्ह, उन खां पोइ ॿीहर वरी पाण प्रोग्राम कयूं पिया। वरसी खां अॻु में पाण ॻाल्हायो वरसी जे हवाले सां जेके मेन शयूं आहिनि। हिकिड़ो त जेको ज़िक्र मीडिया में भलियो पिए त शायदि रहमान मलिक का रिपोर्ट पेश कंदो ऐं मोहतरमा जी जेका शहादत आहे उन हवाले सां जेके ज़िम्मेदार माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते अॻूणो सदर परवेज़ मुशर्रफ उनखे उनजी नॉमिनेशन या उनखे हिकिड़ो मुख्य जवाबदार करार ॾियणु, उन हवाले सां को इंकिशाफ़ मुतवक़ियो हो, उहा शइ पाण खे नज़र कोन आई। ॿी शइ हुई माण्हुनि जी शिरकत। लॻो ईअं पियो लोकल गवर्नमेंट वारे निज़ाम खां पोइ त को पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सिंध में का मक़बूलियत घटि थी आहे, ख़ासि तौर ते फंक्शनल लीग वारो जेको जलसो थियो उन खां पोइ ऐं उन खां सवाइ 5 सालनि जी कारकर्दगी बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी जेका आहे, पर माण्हू जी जेका शिरकत हुई उहा त लखे माण्हू हुआ ऐं उन्हनि जी जेका चाह हो मोहतरमा सां, उनजी पार्टी सां, उनजे जानिशिन बिलावल भुट्टो ज़रदारी सां। बिलावल जी स्पीच लाॻीतो फॉरेन में रहियो ऐं एॾी तवक़ो कोन हुई त को उर्दू में एॾी ज़बरदस्त का तक़रीर हू करे वेंदो ऐं उनजा जेके एक्शन हुआ, जेको अंदाज़ हो, लॻो इहो पियो जहिड़ो करब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो नओं जनमु थियो हुजे। उनखां पोइ सदर जेका ॻाल्हि कई, ख़ासि करे मिस्री मॉडल जी, त पाकिस्तान में मिस्री मॉडल आणणु ॾींदासीं, अटे लटे अॼु वारी ॻाल्हि कई बिलावल, हिकिड़ो भेरो ॿीहर 5 नाने वारी ॻाल्हि। ऐं उनखां पोइ पीपुल्स पार्टी जो जेको सिंध कार्ड, जेको घणा माण्हू ईअं पिया चवनि त उहो शायदि पीपी खां खसिजी वियो। हा, उन ते बि पाण कोशिशि कंदासीं त पाण बि ॻाल्हायूं ऐं प्लस जेके पंहिंजा कुझु पाण टेलीफोन लाइन ते कुझु जेके पंहिंजा एक्सपर्ट आहिनि उन्हनि खां बि राय वठूं। सभिनी खां बुनियादी सवाल जेको हाणे उथे पियो मीडिया में उहो इहो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी चेयरमैन त थी वियो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो, पर छा सभु इख़्तियार हुन वटि हूंदा या बिलावल भुट्टो रुॻो अॻियां हूंदो, असुलु इख़्तियार अञा कंहिं ॿिए वटि हूंदा ऐं उन्हनि हिकिड़ो लिखियलु स्क्रिप्ट हूंदो जंहिं ते हू सॼो एक्ट कंदो इलेक्शन में बि, ॿियनि पार्टियुनि सां लाइ विचड़ में बि। ओवरऑल इहे सभु इशूज़ पाण जेको हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासूं। सभिनी खां पहिरीं मोहतरमा जा जेके क़ातिल आहिनि, सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे, सॼी दुनिया खे इंतज़ारु आहे त एॾी वॾी लीडर ईअं रस्ते हलंदे अकेली शहीद थी वई ऐं केतिरियूं शयूं साम्हूं आयूं। ख़ुदि मोहतरमा जूं ईमेल्स आहिनि, उनखां पोइ UN जी रिपोर्ट आहे, स्कॉटलैंड यार्ड जी रिपोर्ट आहे, GIT जी रिपोर्ट आहे। मौजूदा हुकूमत में जेका हिते ताईं कारकर्दगी रही आहे इन्वेस्टिगेशन जे हवाले सां, अदालती जेके कार्रवाई आहे उहे सभु शयूं जेके आहिनि जस्टिफाई पीपुल्स पार्टी जो थी करे, त उन्हनि में देरि थी आहे, असांजे पारां का बि देरि कोन्हे। तव्हां पंहिंजे नोट में काफ़ी शयूं चई विया ऐं हाणे शुरू था कयूं। सभ खां पहिरियां त बिलावल साहब जी जेका पहिरीं ऐं बाज़ाब्ता मैडन स्पीच था चवनि उनखे माण्हुनि जी शिरकत खां, माण्हू यकीनन ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त एॾे वॾे क्राउड में अगरि लख खां माण्हू टपी वेंदा आहिनि त पोइ लखे माण्हू हूंदा, तमामु वॾो पीपुल्स पार्टीअ जो इहो रहियो आहे एतिरो इम्तियाज़ माण्हू इकठो करे सघनि था। पर पाण गुज़िरियल 4 वर्सियूं ॾिठियूं, उन्हनि जे भेट में तमामु वॾी शिरकत हुई। मुंहिंजो ख़्यालु आहे चइनी दफ़े त पहिरियां जेके 2 वर्सियूं उन में त इहो जलसे जो प्रोग्राम ई न हूंदो, माण्हू ईंदा, ॾुख में ईंदा, दुआ घुरंदा, हलिया वेंदा। हिन त पोएं साल खां वठी इहा कन्वेंशन हिकिड़ी स्टैब्लिश थी त जलसो थींदो। हिन साल त हुननि बाक़ाइदा प्लान कयो त वॾे में वॾो ग्रैंड शो करिणो आहे। जेका ॿी ॻाल्हि तव्हां चई त बिलावल साहबु बाइख्तियार हूंदो, अगरि हुनजो जवाबु सिधो ॿुधण था चाहियो ऐं ईअं करणु था चाहियूं, वठण था चाहियूं हिक ॿिए खां, त यकीनन न। ज़ाहिर आहे बिलावल साहब खे अञा वक़्तु लॻंदो जॾहिं हू बिल्कुलु मुकमल बाइख्तियार तरीक़े सां करे ऐं स्क्रिप्टेड हिकिड़ी लाइफ जीअं पॉलिटिकल 4 सालनि में गुज़ारी आहे ऐं अॻिते बि ईअं रहंदो। जेका तव्हां ॻाल्हि कई मोहतरमा जे केस जे पेशरफ़्त जे हवाले सां, त अमली तौर ते वरी सदर आसिफ अली ज़रदारी हावी रहंदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी सियासत ते, हुकूमती फ़ैसिलनि में। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे यकीनन ज़रदारी साहब रहंदो ऐं तव्हां ॾिठो 5 सालनि में ऐं अॻिते बि ज़ाहिर आहे जेसिताईं ज़रदारी साहब आहे त हू ख़ुदि एतिरो वॾो मज़बूत प्लेयर आहे। तव्हां ॾिसो त मोहतरमा जे 2 दौरे हुकूमतुनि में, हुन खां पोइ हुनजी पंहिंजी सॼी जेका लाइफ जेल में गुज़री, त वॾो प्लेयर रहियो आहे। ऐं 5 सालनि में गवर्नमेंट जे अंदरि बि तव्हां ॾिसो त अहिड़ी तरमीम खां पोइ हुन पंहिंजा समूरा पावर्स जेके सदर जा आहिनि 58 खां वठी सभु डेलीगेट करे छॾिया, पर हुनजे बावजूदि एज़ अ पार्टी को चेयरमैन हुन पंहिंजो पावर पाण वटि रखियो ऐं हुनखे एक्ज़र्ट कयो ऐं हुनजो तव्हां असरु ॾिसो था। जेका मोहतरमा जे केस जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, उन में ॾाढी टैक्टफुली ऐं होशमंदीअ सां ऐं ॾाढी फुर्तीअ सां बिलावल साहब उहो सॼो जेको बार हो उहो पंहिंजी हुकूमत खां ट्रांसफर करे कोर्टनि ते विझी छॾियो। उन में 2-3 ॻाल्हियूं नोट करण जूं आहिनि। हुननि चयो त काज़ी साहब तव्हांखे हीअ शइ नज़र अचे थी, पर हीअ शइ छो नथी नज़र अचे। हाणे जेकर तव्हां केस जे वेंदो नुक़्तनि ते त गुज़िरियल 5 सालनि में पीपुल्स पार्टी गवर्नमेंट में त केस जे अंदरि त ख़ासि पेशरफ़्त हिननि त न कई आहे। जेका पुरानी स्कॉटलैंड यार्ड जी रिपोर्ट
हुई इनिशियल, उनखां पोइ UN कमीशन जी कुझु फाइंडिंग्स हुयूं, पोइ FIA में JIT ऐं जेके 5-7 चालान पेश करे चुका आहिनि, कुझु शायदि तब्दील कयूं अथऊं, ऐं विटनेसिस ऐं जेके उन जे अंदरि ॿियूं जेके आहिनि ॿियूं शायदियूं उहे हुन में एड अप थी वियूं आहिनि, त पोइ त बुनियादी केस जो फ्रेम त उहो ई आहे जेको जनरल मुशर्रफ एडीएन में तय थियो। जेकॾहिं उन ते ई फ़ैसिलो करिणो आहे, काज़ी साहिबनि खे करिणो आहे, जुडिशरी खे करिणो आहे, त पोइ त इहो माण्हू सोचनि, पर ज़ाहिर आहे वरी हीअ हिकिड़ी सियासी फोरम हो, सियासी स्पीच हुई, त उनजे अंदरि हुननि इहो बार पाण था कढी, जीअं गुज़िरियल साल सदर साहब इहो सॼो बार हिकिड़े मौलवी नवाज़ शरीफ़ ते विधो, हिन दफ़े हिन साल मौलवी नवाज़ शरीफ़ जो ज़िक्र न हो, पर काज़ी साहब जो ज़िक्र हो, डायरेक्ट चीफ जस्टिस जो नालो बि न हो, जो सुभाणे 100 मोटो थिए। तव्हां ॾिठो त 100 मोटो जे केस में अल्ताफ़ हुसैन खे कोर्ट ने सर्व कयो आहे, उहो ख़ुदि MQ सां जो मामिलो हले थो, त इहो 100 मोटो बिलावल साहब खे बि सर्व थी सघे थो, त हुननि को डायरेक्ट नालो खणण जे बजाय ऐं हिकिड़ो काज़ी जो लक़ब ॾेई ऐं उन ॻाल्हि खे अॻिते वधायो। न, पर जहिड़े क़िस्म जी ॿोली हुई, काज़ी जो नालो खणी उन खयो, पर वरी बि जेकॾहिं पाण भेट करियूं अल्ताफ़ हुसैन जी, बिलावल भुट्टो ज़रदारी जी लैंग्वेज में, त उन लैंग्वेज एॾी हार्श कोन हुई, उन हिकिड़ियूं ॻाल्हियूं रखियूं पंहिंजूं ऐं उन मुतालबो कयो त सुप्रीम कोर्ट खे इहो करणु खपे या मुल्क जे सभिनी वॾे काज़ी खे इहो करणु खपे। उन में ख़ासि करे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वारो रेफरेंस हो, उहो सिधो सो लाॻापियल आहे सुप्रीम कोर्ट सां, ऐं उन ते कुझु इहे था चवनि त इहो त माना मुल्क जी अदालती तारीख़ में या आइन में बि कोन्हे त को एॾा साल पुराणो हिकिड़ो केस आहे जंहिंखे वरी उथारियो वञे, सुप्रीम कोर्ट पारां इहा दरख़्वास्त क़बूल करण बि हिकिड़ी तमामु वॾी अचीवमेंट आहे। हाणे उन ते फ़ैसिलो न पियो थिए, बाबर एवान हो पहिरीं वकील, उनखे हुकूमत पाण चेंज कयो, उन खां पोइ एतज़ाज़ हसन आहे, त उन हवाले सां त मुंहिंजे ख़्याल में लैंग्वेज उनजी एतिरी का बुरी कोन हुई, उन पंहिंजूं शयूं आहिनि जेके मुतालबा हुआ से रखिया उन ज़रूरु, पर ॻाल्हि इहा ई आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी या सदर आसिफ अली ज़रदारी या पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी काउंसिल मोहतरम जी शहादत वारो वाक़ियो, उन खां पोइ उनजो केस, उन जा जवाबदार, हिन वर्सी ते असांखे बिल्कुलु ख़ामोशी नज़र आई आहे। न त हर वर्सी ते का न का नई शइ ज़रूरु ईंदी आहे। हीअ आख़िरी हिन मौजूदा हुकूमत जे दौर में आख़िरी वर्सी हुई ऐं तवक़ो इहा कई पई वई त हुकूमत का न का शइ ज़रूरु ॾेखारींदी, छो त माण्हू मुतमिन कीअं थींदा, पर बिल्कुलु ख़ामोशी, इन जे पोयां सबबु कहिड़ा था नज़र अचनि? सबबु हिकिड़ो त गवर्नमेंट जी पंहिंजी ऐं सदर साहब जी पंहिंजी हिकमत अमली बि थी सघे थी। ज़ाहिर आहे हिन वक़्तु आख़िरी ॾींहं आहिनि, आख़िरी महीना आहिनि, त हू नथा चाहिनि त हिकिड़ी का अहिड़ी कंट्रोवर्सी, हिकिड़ो अहिड़ो तकरार पैदा करिजे जो वरी अॻिते को मामिलो थिए, कोर्टूं बि एक्टिव लॻियूं पियूं आहिनि, नवाज़ शरीफ़ खे बि को अहिड़ो मौक़ो न मिले। सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त पीर साहिबु हिकिड़ो माहौल गरमायो, 14 डिसेंबर ते जलसो कयो हुओ ऐं वॾी एक्सपेक्टेशन इहा आई त उन जलसे जो जवाबु बि कंहिं न कंहिं रूप में ॾिनो वेंदो, पर हुननि जलसे ते बिल्कुलु ख़ामोशी इख्तियार कई ऐं सिंध जे अंदरि जेको लोकल गवर्नमेंट जे ख़िलाफ़ जेका मूवमेंट पई हली, उन ते हुननि बिल्कुलु को लफ़्ज़ न पुछियो। हिकिड़ो ज़रदारी साहिबु हिकिड़ो शेर पढ़ियो त मूं पक सुञाता पंहिंजा गॾु। हाणे उन ख़ामोशी जे पुठियां 2 रीज़न्स आहिनि। हिकिड़ो इहो थी सघे थो त शायदि जीअं पंजाब जे अंदरि मखदूम अमन ममून जी मुक़ररी खां पोइ फंक्शनल लीग थोरो सेटबैक उन्हनि खे आयो, सिंध में शायदि ॻाल्हि ॿोलनि जी मैच्योर थी वई आहे ऐं उन में थोरो टाइम फ्रेम घुरिजे, हिकदमि तव्हां यू टर्न नथा वठी सघो। ॿियो इहो थी सघे थो या हिननि इहो सोचो त बिल्कुलु हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो, बाक़ी फ़ैसिलो इलेक्शन में कंदासीं। पर अगेन मुंहिंजो ख़्यालु आहे जेतिरी सिंध जे अंदरि मायूसी, बेचैनी ऐं सिंध जे अंदरि जेतिरो इख़्तिलाफ़ पे हलियो, उनखे एड्रेस करणु घुरिजे हा बिलावल साहब खे, ऐं न रुगो सिंध जी लोकल गवर्नमेंट जे हवाले सां, पर जेको कराची जे अंदरि क़त्लो गारत आहे उन ते उनखे ॻाल्हाइणु घुरिजे हा। हुननि सवात वॉलंटियरनि में बशीर बरोल साहब जो, मलाला जो ज़िक्र कयो त कराची जे अंदरि बि जेको तव्हां ॾिसो त 12-15 माण्हू रोज़ानो टारगेट किलिंग जे नाले ते मरनि था, उनजो ज़िक्र थियणु घुरिजे हा। त उहो हिकिड़ो सिंध जे हवाले सां मां ज़ाती तौर ते सम्झां थो काफ़ी शयूं अनअटेंडेड हुयूं जिन खे अञा वधीक बहितर तरीक़े सां एड्रेस करे सघिजे पियो ऐं करणु घुरिजे हा चेयरमैन साहब खे। पर हुननि शायदि हिकिड़ी एज़ अ पार्टी चेयरमैन सॼे मुल्क जी हिकिड़ी जलसे खे ऐं सॼे मुल्क जे हिकिड़ी गैदरिंग खे ख़िताबु कयो, त हुननि जो जेको टोन ऐं हुननि जो जेको अंदाज़ हो ऐं जेको हुननि जो कंटेंट हो, उहो ज़ाहिर आहे ॿिए तरह जो हो। न, पर ओवरऑल पाण ॾिसूं त 5 सालनि जी जेका हिननि जी कारकर्दगी रही आहे, उन हवाले सां जेको मुल्क जो सोचींदड़ तबिको आहे, तजिया निगार आहिनि, सहाफ़ी आहिनि, मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं आहिनि, ओवरऑल सिंध जो आवाम जेको आहे, जेको ज़ाहिर आहे डायरेक्ट उन सां मुतासिर बि थियो आहे, त जेका मायूसी हिकिड़ी हुई, हिकिड़ो लॻो पिए त जहिड़ो पीपल्स पार्टी हाणे शायदि ईंदड़ चूंडनि में उहा कारकर्दगी न ॾेखारे सघे, हिन जलसे सां तव्हां सम्झो था का तब्दीली सिंध में नज़र अचे थी, को नओं रूप फूकियो हुजे माण्हुनि में? जलसे सां हिकु रिवाइवल थियो आहे। पीपल्स पार्टीअ जो जेको पंहिंजो वोटर आहे, सपोर्टर आहे, जेको हुन सां मोहबत करे थो, ज़ाहिर हुनजो वॾो अंग आहे, ऐं उहो अहिड़े नंढियुनि ॻाल्हियुनि ते, मसइलन लोकल गवर्नमेंट आहे, माण्हू नाख़ुशि आहिनि, पर हुनजो इज़हार ईअं न कंदा माण्हू जेके पीपल्स पार्टी जा लॉयलिस्ट आहिनि, वोटर आहिनि, सपोर्टर आहिनि, त वञी PPP जे ख़िलाफ़ु वोट कनि। ऐं ॿी जेका हिकिड़ी सिंध जे अंदरि हिकिड़ी हाणे ईंदड़ ॾींहंनि में थींदी,
त ज़ाहिर हिननि सॼो फोकस रखियो आहे नेक्स्ट इलेक्शन ते ऐं उनजी एजेंडा बि हुननि कंहिं ताईं ॾेई छॾी ऐं एजेंडा इहा ई आहे त मुल्क जे अंदरि ख़ुशहाली हूंदी ज़ाहिर आहे मुल्क जे अंदरि ख़ुशहाली हूंदी त सिंध जे अंदरि बि ख़ुशहाली हूंदी रोटी कपिड़ा मकान जो वर्जा थियो आहे ऐं उहा साॻी पुराणी पॉलिसी आहे जेका 40-42 सालनि खां भुट्टो साहब कई हिन खां पोइ कंहिं न कंहिं फॉर्म आई ऐं अॼु बि ज़ाहिर रोटी कपिड़ा मकान जी ओतिरी ज़रूरत आहे सिंध जे अंदरि उहा ई बुख बेरोज़गारी बदहाली आहे मुल्क जे बाक़ी ॿियनि हिसनि जी आहे त ज़ाहिर आहे माण्हू उन ॻाल्हि खे अपील बि फील थिए थी माण्हू उन ॻाल्हि खे सीरियस वठनि था जेके हुन जा माण्हू आहिनि पंहिंजा जेके लॉयलिस्ट तब्दीली जो जेको मुहरिक आहे उहो हिकिड़ो त जलसा हिकिड़ो नई डिबेट आहे अॼुकल्ह मुल्क में त छा जेके वॾा जलसा आहिनि उहे तव्हांजी सपोर्ट या तब्दीली जो को मुहरिक थी सघनि था या को पैमानू थी सघनि था जंहिंजे बुनियाद ते तव्हां डिसाइड कयो जलसा त हिन मुल्क जे अंदरि कई माण्हू कंदा रहिया आहिनि सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त कॉन्फ्रेंस पार्टियूं तमामु वॾा जलसा कंदियूं रहियूं आहिनि पर जॾहिं वोट जो वक़्तु ईंदो आहे त उनखे ओतिरो वोट न पवंदो आहे इमरान ख़ान जो जलसो पोइ साल थियो उनजो इलेक्शन में ख़बर पवंदी ताहिर कादरी साहब 10 ॾींहं अॻु हिकिड़ो वॾो शो कयो आहे उनजी बि ख़बर अॻिते पवंदी पर बुनियादी फ़र्क़ु तव्हांखे नज़र कोन आयो ताहिर कादरी जो जलसो हुजे मुस्लिम लीग फंक्शनल जो हुजे इमरान ख़ान जो हुजे मीनार पाकिस्तान ते ॿई जलसा थिया सिर्फ़ु कुर्सियूं हुयूं ऐं फंक्शनल लीग जे जलसे में बि अक्सर तव्हांखे जेको ग्राउंड आहे हुन में कुर्सियूं नज़र आयूं पीपल पार्टी जे जलसे में त किथे असांखे का कुर्सी ऑडियंस लाइ नज़र किथे बि कोन आई अच्छा त उनजो लेकिन तव्हां गड़ी ख़ुदाबख्श जो अंदाज़ो हुजे तव्हांखे मां ख़ुदि लाड़काणे जो आहियां कई दफ़ा उते विया हाणे नऊं जेको कंपाउंड वॉल ठाहियो आहे उनजे अंदरि सॼो जो सॼो कवर्ड एरिया आहे उनजे अंदरि कुर्सियुनि रखण जी एतिरी गुंजाइश बि कोन्हे ऐं ज़ाहिर आहे माण्हू हुजनि था ऐं जॾहिं माण्हू हुजनि था त माण्हू बीहंदा या वेहंदा त उन्हनि जे लाइ कैपेसिटी घटि घुरिजे कुर्सियूं आहिनि त उहो डबल स्पेस हुजे त ज़ाहिर आहे उहो माण्हुनि जो तइदाद तव्हां अगरि फॉर एग्ज़ाम्पल कंहिं जाइ ते लख माण्हू आहिनि ॿिए जलसे में त हिननि खे माण्हू चई सघे थो रेड करे उनजे डबल तइदाद हूंदो उनजे ॿीणो हूंदो त उहो माण्हू त ज़ाहिर अंदरि आहे ॿियो ॿी जेका हिकिड़ी कन्वेंशन आहे गड़ी ख़ुदाबख्श भुट्टो में उहा मोहतरमा जी वर्सीअ ते बि ऐं भुट्टे साहिब जी वर्सीअ ते थींदी आहे त अलाए केतिरा माण्हू ईंदा आहिनि जेके दुआ घुरी हलिया वेंदा आहिनि उहे जलसे जो इंतज़ारु न कंदा आहिनि छो त 2-3 साल माण्हुनि सां काफ़ी प्रॉब्लम्स बि आहे सिक्योरिटी जे करे गवर्नमेंट जे अंदरि बि ख़ुदि अञा हिकिड़ो प्रोसेस सेटल पियो थियो त हुननि को इनकरेज न पियो कयो पोएं साल हुननि इनकरेज कयो माण्हू घटि आहे हिन साल नंबर तमामु वॾो पर हाणे उहो नंबर जेको उते आयो उन खां तमामु वॾो नंबर पीपल्स पार्टीअ सां अवेलेबल आहे हुननि जे लाइ हुननि सां बिल्कुलु लाइव आहे ऐं ज़ाहिर अॻी इलेक्शन में ख़बर पवंदी ऐं ॿी जेका सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी हिकिड़ी सियासत कई आहे जेके बि तव्हां ॾिसो इलेक्टेबल्स आहे या जेके बि हैवी वेट्स जिन खे चइजे या जेके बि फ्यूडल्स आहिनि या जिन माण्हुनि जा ज़िलनि जे अंदरि जेके NTPP लॉबी जे अंदरि आहे उहे सभु जो सभु उन्हनि पाण सां काबू करे रखिया आहिनि पंहिंजा माण्हू बि काबू करे रखिया अथऊं का मेजर फ्रिक्शन सिंध जे अंदरि त असांखे नज़र नथी अचे सवाइ हीउ जेको पीर साहिब ऐं PML फंक्शनल जो प्रॉब्लम हुन सां आहे ऐं जेका जे रहिया आहिनि त मुंहिंजो ख़्याल बिल्कुलु त पीपल्स पार्टी काफ़ी उन हवाले सां हुननि वटि हुननि जेका पंहिंजी प्रिपरेशन सिंध जे अंदरि कई आहे उहा जेका हिन वक़्तु बज़ाहिर सम्झ में अचे त उहा हुननि MQM खे जेको हर हाल में पाण सां गॾु रखियो आहे त हू नथा चाहिनि त MQM इन सीन मां ऐं हुननि जे पार्टनरशिप मां डिस्टर्ब थिए ॿियो हू पाण जेके 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 इलेक्टेबल्स ऐं हैवी वेट्स या जेके जेके अहम माण्हू आहे NTPP कैंप उन्हनि खे कठो कयो आहे त ज़ाहिर पीपल्स पार्टी उहो चाहींदी त उन सॼी ॿिन्ही पासनि खे अर्बन रूरल खे मिलाए ऐं हिकिड़ो अहिड़ो पावर करे जीअं पोएं दफ़े हुननि हिकिड़ी एब्सोल्यूट मेजॉरिटी सिंध असेंबली में पीपल्स पार्टी खटी त अहिड़े क़िस्म जी हू चाहींदा त असांजी वरी अचे बाक़ी मुल्की सीन जे अंदरि तव्हां ॾिसो त PML एन कोशिशि में आहे सिंध जे अंदरि त उहा अॻिते हली जेकॾहिं इतिहाद ठहे थो ही नई वरी कहाणी हर दफ़े रवाई थींदी आहे त मुस्लिम लीगनि खे इकठो कजे ऐं हिकिड़ी मुस्लिम लीग हुजे कल्ह शेख रशीद साहब पीर साहब सां मिलियो आहे उन खां अॻु में परवेज़ इलाही साहब बि मिलियो आहे बिल्कुलु खर साहब सदर थियो आहे अच्छा उन खां वधीक ॻाल्हि आहे असल जेका मुस्लिम लीग आहे उहा आहे PML एन जेका वॾी आहे हाणे उहा हिननि ॿियनि खे पीर साहब खे काफ़ली खे हिननि खे केतिरो पाण सां गॾु रखंदी काफ़ली जी इक्वेशन तव्हां ॾिसो त हू इतिहाद करे चुका आहिनि बार बार वर्जा कंदा रहिया आहिनि त असीं इलेक्शन में गॾु वेंदासीं पार्टनरशिप आहे त जेकॾहिं उहो मामिलो थिए थो त पोइ शायदि सिंध जे अंदरि कुझु सेटबैक थिए बाक़ी अदरवाइज़ हिन वक़्तु ताईं सिचुएशन लॻे पियो त हुननि पंहिंजी पूरा हिकिड़ो वर्किंग कई आहे बुनियादी शइ जेका बिलावल भुट्टो ज़रदारी जी स्पीच में इहो शहीद नाना वारो नारो साॻियो अटे लटे जे वारो ऐं चाहींदुसि त हुन ते पाण ॻाल्हायूं टाइम थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां वापसि अची वरी हुन ते डिस्कस कंदासूं नाज़रीन असां हाणे हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासूं त असां कंहिं एक्सपर्ट खे कंहिं तहज़ीब नगार खे बि टेलीफोन लाइन ते वठूं असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हिन हवाले सां जारी रहंदो अचूं था नंढी साइड खां पोइ
वेलकम एक नाज़रीन जेका सिकंदर अॻु में ॻाल्हि कयूं पिया त अटे लटे ऐं अॼु जी ॻाल्हि कई बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे शहीद नाना वारो जेको नारो साॻियो वरजायो ऐं उन हवाले सां उन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी बि ॻाल्हि कई वसीला हक़ वसीला सिहत वसीला तइलीम उहे जेके प्रोग्राम शुरू थिया आहिनि उन सां गॾोगॾु बेनज़ीर बस्ती शुरू थी आहे की ॿियूं शयूं आहिनि त ओवरऑल अटो लटो ऐं अझियो इहो जेको नारो आहे इहो सम्झो था त अॼोको जेको नओं सॼो माहौल आहे पाकिस्तान में अॼोकी जेका सियासत आहे उन में इहो केतिरो विकामजी सघजंदो ऐं इन हवाले सां पीपुल्स पार्टी जी जेका कारकर्दगी आहे मुसलसिल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी अॼु ताईं त इहो नारो इन ते केतिरे हद ताईं पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट भुट्टो साहब वारी पोइ शहीद बीबी वारी वरी हीअ मौजूदा हुकूमत केतिरो उन्हनि नारे ते अमल कयो त इन नारे ते त जॾहिं भुट्टो साहब आंदी पंहिंजी पार्टी 67 में उन खां पोइ त हिकिड़ो अरसे ताईं इहो रोटी कपिड़ा मकान हलियो मुल्क में रोटी कपिड़ा मकान जी जेका आहे वाइटलिटी या उनजी जेका रिलेवेंस उहा त अॼु बि बिल्कुलु आहे हर जाइ ते जिते बि रोटी न आहे कपिड़ो न आहे मकान न आहे त रहे थी तव्हांखे यादि आहे पोइ दफ़े मोहतरमा आई त हिकिड़ो हुन सां गॾु नारो ॿियो आयो त मोहतरमा आएगी रोज़गार लाएगी बेनज़ीर आएगी रोज़गार त बिल्कुलु त उहा हिकिड़ी जेका शइ आहे हिन वक़्तु बि ज़ाहिर आहे हाणे बिलावल साहब एक्चुअली रोटी कपिड़ा मकान जी ॻाल्हि करे रिवाइवल कई आहे पंहिंजे नाने जी ऐं गॾोगॾु जेको जंहिं तरीक़े सां ऐं जंहिं अंदाज़ में हुन ॻाल्हायो आहे त वरी जेको हुन स्टाइल सॼो जो सॼो खयो आहे उहो मोहतरमा वारो ऐं पर उनजे अंदरि जेको रूह हो ॻाल्हियुनि जो क्रक्स उहो आसिफ़ ज़रदारी साहब जो हाणे हुन जेको रियल बिलावल आहे उहो दैट हैज़ येट टू बी एक्सप्लोर्ड उहो ख़बर पवंदी इन ॾींहंनि जे अंदरि ऐं ज़ाहिर आहे जेको पीपुल्स पार्टी जो जेको आहे वोटर ऐं सपोर्टर उहो आहे सिंध जे अंदरि बराड़ी सिंध में ज़्यादा साउथ पंजाब जे अंदरि ऐं मुल्क जे अंदरि जेके जेके बहराड़ियूं आहिनि उन्हनि जे अंदरि त उते ज़ाहिर आहे इन्हनि टिनी शयुनि जी ज़रूरत आहे इहो नारे जी रिलेवेंस रहंदी पर हाणे इहो जेको आहे इहो माण्हुनि खे पुछण बि घुरिजे त इहो रोटी कपिड़ा मकान इहो 4 ॾहाकनि खां पियो हले न रोटीअ जो बंदोबस्तु मुकमल थियो न कपिड़े जो थियो न मकान जो थियो त इहो घणो अञा को टाइम फ्रेम हुजणु घुरिजे त केतिरे ताईं रोटी कपिड़ा मकान ॾेई सघिजे थो ऐं या फिज़िबल हूंदो त इहो पीपुल्स पार्टी खे सेल्फ ॾिसणु घुरिजे ऐं रिवाइज़ करणु घुरिजे वक़्त सां गॾु इहे शयूं तब्दील थींदियूं आहिनि पर ज़ाहिर हीअ नथा चाहिनि त जेको बुनियादी फ्रेम आहे छो जो तव्हां ॾिसो न त शहीद नाना जी ॻाल्हि करणु या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ॻाल्हि करणु त सारा उहो रिवाइवल था चाहिनि ऐं हर पार्टी पंहिंजो अंदाज़ ऐं पंहिंजो मफ़ाद ॾिसंदी ऐं पीपुल्स पार्टी सम्झे थी त असांखे हीअ वाहिद फ्रंट आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मोहतरमा सां ॻाल्हि मिलाए जॾहिं बिलावल करे थो त वधीक पावरफुल आहे बनस्बत जेकॾहिं आसिफ़ अली ज़रदारी सां मिलाए करे ॻाल्हि करे थो ऐं उहा शायदि माण्हुनि जे लाइ एतिरी क़ाबिल क़बूल नथी हुजे तो सिकंदर पाण लाइन ते आहे मुस्लिम लीग नून जो सीनियर अॻवान सिद्दीक़ुल फारूक साहब उन सां ॻाल्हि ॿोल करियूं पोइ वरी पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते वधायूं था सिद्दीक़ुल फारूक साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह हाँ सर, ये कल पाकिस्तान पीपुल्स पार्टी का बहुत बड़ा जलसा हुआ गढ़ी खुदाबख्श में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 5वीं बरसी के मौका पर और बिलावल भुट्टो ज़रदारी ने बाज़ाब्ता पाकिस्तान पीपुल्स पार्टी की चेयरमैनशिप भी संभाली है अमली सियासत में वो आ गए हैं। उन्होंने जो बातें की अपनी तकरीर में ख़ास तौर पर उन्होंने ये कहा कि सुप्रीम कोर्ट या हमारे मुल्क के सबसे बड़े काजी के पास मुल्क में जो गन्ने की है चीनी की कीमत है CNG की कीमत है उसके लिए तो टाइम है लेकिन वो मेरे शहीद नाना का जो रेफरेंस भेजा हुआ है उस पर कोई डिसीजन नहीं देते। मेरी शहीद वालदा का केस है उस पर अभी तक कोई डिसीजन नहीं आया तो उसके लिए चीफ साहब के पास क्यों नहीं है काजी साहब के पास टाइम, इस पर आप क्या कहेंगे? बहुत शुक्रिया। पहली बात तो ये है कि ये जो तकरीर है ये बिलावल भुट्टो की अपनी नहीं है ये आसिफ जरदारी साहब ने लिखवा के दी है और बिलावल भुट्टो ने याद करके सिर्फ पढ़ी। सही। दूसरी बात यह है कि इससे ये पता चलता है कि बिलावल भुट्टो साहब और उनके वालिद साहब को आटा दाल चीनी जो आवाम की जिससे जिंदगी मुश्किल हुई है जो 18 करोड़ आवाम की जिंदगी में एक तरह की क़यामत बरपा है उससे कोई दिलचस्पी नहीं। यानी अगर सुप्रीम कोर्ट आवाम के बुनियादी हुकूक के बारे में फैसले करे और उन्हें आसानियां फराहम करने की कोशिश करे तो उसकी अहमियत नहीं है। उन्हें अपने वालिद अपनी वालदा और अपने नाना के कत्ल के हवाले से बातें पूछनी हैं और हकीकत यह है कि उनके वालिद साहब ने ही उनकी वालदा की इंक्वायरी पाकिस्तान में कराने की पहले अक़वाम मुत्तहिदा से कराई फिर अक़वाम मुत्तहिदा की रिपोर्ट रुकवाई फिर उसके बाद बजाय मकामी एजेंसियों के फिर उसको अपने हाथ में लिया और अभी तक उसे
صحیح خطوط پر چلنے ہی نہیں دے رہے. صحیح. بلاول بھٹو صاحب کہتے ہیں کہ میری والدہ کا قاتل پرویز مشرف ہے، اور ان کے والد صاحب فرماتے ہیں کہ نہیں بیت اللہ محسود ہے، اور وہ پھر یہ فرماتے ہیں کہ ہم نظام بدل کر انتقام لیں گے. تو اس طرح کی جو باتیں کر رہے ہیں یہ خود آصف زرداری صاحب بے نظیر بھٹو صاحب کے کیس کی انکوائری اور ان کے قاتلوں کو سامنے لا کر انہیں سزا دینے کی راستے میں سب سے بڑی رکاوٹ خود آصف علی زرداری صاحب ہیں. یا تو معلوم نہیں ہے ان کے بیٹے کو، یا معلوم ہے تو وہ بیچارہ کچھ کر نہیں سکتا. صحیح. صدیق الفاروق صاحب، یہ آپ سمیت پاکستان مسلم لیگ نون سمیت دوسری جو جماعتیں ہیں وہ بھی آج یہ اقرار کرتی ہیں کہ شہید ذوالفقار علی بھٹو کا عدالتی قتل ہوا. تو آپ نہیں سمجھتے کہ سپریم کورٹ اس حوالے سے جو ریفرنس گیا ہوا ہے اس پر کوئی ڈیسیجن دے، اور تاریخ میں جو یہ چیز ہے اس کو درست ہونا چاہیے؟ اس ریفرنس کو جس نے لیا وہ اب پیپلز پارٹی کا معتود ہے. اس وقت تو بابر اعوان صاحب یہ ریفرنس فالو کر رہے تھے نا. جی جی. اب اس کیس میں کچھ ایسے نیگیٹو پوائنٹس ہیں جن کی وجہ سے خود اللہ بخشے ذوالفقار علی بھٹو صاحب کو ان پر کوئی بڑی منفی باتیں سامنے آتی ہیں. تو پیپلز پارٹی نے اپنے مشورے سے اس کیس کو جو ہے وہ سرد خانے میں ڈال دیا ہے تاکہ وہ جو نیگیٹو چیزیں ہیں وہ سامنے نہ آئیں. صحیح. اور پازیٹو بھی سامنے رہیں. بے نظیر صاحبہ کے قتل کا کیس ہو یا اپنا ذوالفقار علی بھٹو صاحب کی پھانسی، دونوں کو رکوانے میں آصف علی زرداری صاحب اور پیپلز پارٹی کا وہ گروپ جو ہے وہ بنیادی کردار ادا کر رہا ہے جنہیں اپنے ایکسپوز ہونے کا ڈر ہے. صحیح. اچھا صدیق الفاروق صاحب، اب تک یہ کہا جا رہا تھا کہ 5 سال کی جو حکومتی کارکردگی ہے اس کی وجہ سے مقبولیت کھو چکی ہے پاکستان پیپلز پارٹی، لیکن کل جو گڑی خداوقت میں یہ لاکھوں کا مجمع جمع ہوا اس سے آپ سمجھتے ہیں کہ کوئی پیپلز پارٹی کا ریوائول ہو رہا ہے؟ نہیں، ایسی تو کوئی بات نہیں ہے. پیپلز پارٹی ایک سیاسی جماعت ہے، پورے پاکستان میں موجود ہے. انہوں نے محنت کر کے 3 مہینے کی محنت کی ہے تو گڑی خدا بخش میں سارے پاکستان سے لوگوں کو جمع کیا ہے. تو یہ تو کوئی بڑی بات نہیں ہے سارے پاکستان سے لوگوں کو جمع کر کے کوئی کہے کہ ہم نے بہت بڑا مارکا مار لیا ہے. عوام میں وہ جائیں گے، عوام میں وہ جائیں گے اپنی کارکردگی. جی ٹھیک ہے، عوام میں کارکردگی کی بنیاد پر جائیں گے. جی میں یہ بات کر رہا تھا کہ عوام میں یہ دیکھیں گے کہ 5 سال کی ان کی حکومت میں انہوں نے عوام کو کیا دیا ہے. انہوں نے انصاف دیا، انہوں نے ان کی غربت دور کی، انہوں نے ان کی بیماری دور کی، انہوں نے ان کو روزگار دیا، انہوں نے دہشت گردی سے ان کی جان چھڑائی، انہوں نے کرپشن سے ان کی جان چھڑائی، انہوں نے ان کی زندگی میں سہولت پیدا کی ہے یا ان کی زندگی میں مشکلات پیدا کی ہیں، اور اپنے خزانے بھرتے چلے گئے ہیں یا اپنا مال جو ہے وہ لوگوں پر خرچ کیا گیا. لوگ تو یہ دیکھیں گے. صحیح. صدیق الفاروق صاحب، آخری سوال میرا ہے، صدر آصف علی زرداری صاحب نے کل کی جو اسپیچ میں یہ بات کی ہے کہ مصری ماڈل نہیں آنے دیں گے، تو آپ کیا سمجھتے ہیں یہ کس طرف اشارہ ہے ان کا؟ دیکھیے، جب ہمارے پاس آئین موجود ہے جی، اور یہاں الیکشن کمیشن ایسا ماشاءاللہ مقرر ہو چکا ہے جس پر ساری قوم کا اعتماد ہے، کیئر ٹیکر گورنمنٹ اعتماد سے بنا دیں اور پیسفل ٹرانسفر آف پاور تھرو ووٹ ہو جائے، ووٹ کے ذریعے، الیکشن کے ذریعے، تو کوئی مصری ماڈل یا غیر مصری ماڈل کیا، ہمیں پاکستانی ماڈل ہی چاہیے اور پاکستانی ماڈل ہمارے پاس ہے. صحیح. تو سر، یہ طاہر القادری صاحب کو کوئی تھریٹ آپ محسوس کر رہے ہیں؟ کوئی تھریٹ نہیں ہے. طاہر القادری صاحب سے کیا تھریٹ ہے؟ وہ بیچارے آدھے پاکستانی ہیں، 4 سال کے بعد باہر سے آئے ہیں، جیسے کوئی جہاز سے جو ہے وہ چھتری لے کے نیچے اترتا ہے اور ان کا یہ خیال ہے. اور یہ مجمع جو جمع کیا ہے وہ مجمع بھی جس طرح سے کیا جمع سب کو پتا ہے. تو یہ کوئی ایسی بات نہیں ہے، نہ کوئی خطرہ ہے. پہلے تو وہ اپنی صفائی پیش کریں کہ وہ یہ کس کے اپنا پروگرام کے تحت یہاں آئے ہیں، اور جو باتیں انہوں نے تقریر میں کی آپ پروگراموں میں مکر رہے ہیں ان باتوں سے، تو ان کا کردار خود جو ہے وہ ان کے خلاف ہے، ان کے مشن کے خلاف ہے. آخری سوال، ایک اور سوال اس میں سے نکلتا ہے، وہ یہ کہ جس طرح وکلا تحریک میں میاں نواز شریف کی سربراہی میں ایک مارچ شروع ہوا لاہور سے اور پھر وہ معاملات حل ہوئے اور آدھے میں ہی ختم ہو گیا، اس طرح اگر طاہر القادری صاحب 14 جنوری کو کوئی ایسا ہجوم لے کے نکلتے ہیں پنجاب سے، تو کیا پنجاب حکومت فیڈرل گورنمنٹ کے ساتھ مل کر اس چیز کو روکنے کی کوشش کرے گی؟
जो हजूम आया जी, वो बसें भेज के बहुत से लोगों को टिकट दे के, खाना दे के, पैसे दे के वो लाए हैं। ये हजूम अव्वल तो दोबारा इकट्ठा ही नहीं होगा। उस हजूम में आपने देखा होगा जोश और जज्बा भी नहीं था। सही। दूसरी बात ये है कि वो क्या करना मसला, अगर वो आइन पर अमल करना चाहते हैं तो वो इलेक्शन में हिस्सा लें। सही। हम तो एक गैर आइनी काम का जो है हमने उसके लिए लॉन्ग मार्च निकाला और अदलिया बहाल की। सही। इलेक्शन होने जा रहे हैं, या तो इलेक्शन ये हुकूमत ऐलान करे कि ये इलेक्शन नहीं करवा रहे जी। फिर लॉन्ग मार्च जो है वो ये क्या करेंगे, हम करेंगे कि इलेक्शन करवाएं। जब इलेक्शन हो रहे हैं, इलेक्शन के जरिए इंतकाल इक़्तिदार होगा, तो फिर इस मौके पे कौन सा लॉन्ग मार्च। सही। तो यानी कि पंजाब हुकूमत साथ देगी फेडरल गवर्नमेंट का अगर इस तरह की कोई चीज होती है? नहीं, मैं पंजाब हुकूमत का तर्जुमान नहीं हूँ। मैंने एक बुनियादी बात आपके सामने रखी है। सही। तो ऐसी कौन सी चीज है जिसकी वजह से कोई मार्च करे, या क्यों लोग आएंगे जब उन्होंने देख लिया है कि वो मुसलसल झूठ ही बोल रहे हैं, सच बोलना तो उनका शेवा नहीं है। बहुत शुक्रिया सिद्दीकुल फारूक साहब हमें टाइम देने का। सिद्दीकुल फारूक साहब जूं ॻाल्हियूं ख़ासि तौर ते जेको हू चवे थो त स्क्रिप्ट खे ॿिए जो हुन रुगो एक्ट कयो आहे, इहे शयूं या हिन सां गॾो गॾु ॿियूं शयूं जेके पाण पहिरीं डिस्कस कयूं, पर असली शइ जेका मिस्री मॉडल जी आहे त हीअ चए थो जॾहिं आइन मूजिबि सभु कुझु शयूं थियनि पियूं त पोइ त इहो इन ॻाल्हि जी ज़रूरत ई कोन्हे। अता मिस्री जेको मॉडल आहे, सदर साहब कल्ह पंहिंजे ख़िताब में चयो, एक्चुअली इन थोरी तव्हांखां ॿुधाइण पिया चाहियो त तव्हांखे यादि आहे त मिस्र जे अंदरि तमामु वॾी हिकिड़ी अवामी तहरीक हली ऐं तहरीर स्क्वायर ते माण्हू जमो थिया ऐं हज़ारे माण्हू हुआ ऐं उन पोइ माण्हुनि उते डेरो जमाए रखियो ऐं ॾींहं राति छिपूं लॻंदियूं माण्हुनि जूं। उन वॾी मूवमेंट हली 2010 जे एंड में, ऐं जनवरी 2011 में हुस्नी मुबारक कोई उतां रिज़ाइन कयो, उनखां पोइ डीसीट थियो, उनखां पोइ आर्मी इंटरवीन कयो। आर्मी जेकी सुप्रीम काउंसिल हुई उन्हनि जे निगरानीअ में हुननि उते चूंडूं करायूं ऐं चूंडनि में हिकिड़ी जेका आहे मुस्लिम ब्रदरहुड पार्टी जेका ही मोहम्मद मोरसी हाणे चूंडिया आहे उन्हनि जो प्रेसिडेंट, इन्हनि जो हिकिड़ो लीड रोल उभरी आयो। त इहो हिकिड़ो मॉडल आहे। उनखां पोइ तव्हां ॾिसो त उन ई मोहम्मद मोरसी वरी उन ई आर्मी जा पावर्स क्लैप डाउन कया, उते मुल्क जे अंदरि ख़ुदि बहरान पियो हले। हाणे पोएं हफ़्ते इवन हुन रिफॉर्म्स आंदा जेका पोइ रेफरेंडम करायो आहे, त हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त इहो मुल्क जे अंदरि इहो सेम जेको ताहिर कादरी साहब चयो आहे त हेतिरा माण्हू असीं 4 मिलियन वठी ईंदासीं, इस्लामाबाद में सेट इन कंदासीं, बाक़ी फैसला इस्लामाबाद में कंदासीं। ऐं उनखां पोइ हुन इहो चयो आहे त अफ़वाज पाकिस्तानी अदलिया जी जेका पाकिस्तानी अदलिया आहे उहो मिली इन में स्टेक होल्डर तौरु निगरान सेटअप अहिड़ो हुजे कयो वञे। त हाणे इहो हिकिड़ो उहो सदर साहब उन तरफ़ इशारो कयो आहे। पर हाणे मिस्र में हिते फ़र्क़ु आहे न, मिस्र में आमरियत हुई, हिते त हाणे हिकिड़ो जमहूरी सिलसिलो हले पियो, उन में हिन क़िस्म जी ॻाल्हि इहो मां तव्हांखे अर्ज़ु कयां त इहो हिकिड़ो विच ते मॉडल्स डिस्कस थींदा रहिया आहिनि। हिकिड़ो बंग्लादेशी मॉडल तव्हां ॿुधो 2-2.5 साल अक्सर बेशतर डिस्कस थींदो, इन खां अॻु पोइ टर्किश मॉडल हो, ऐं ईअं त वेस्टर्न को मॉडल खणी अचो। हाणे पाकिस्तान जी पंहिंजी सीन आहे। हिन वक़्तु जेको पाकिस्तानी मॉडल आहे उहो ख़ुदि हिकिड़ो वॾो ब्रांड ऑफ पॉलिटिक्स आहे हिन सॼे खिते जे लाइ। उन में हिकिड़ी आइनी तौर ते एॾी वॾी गुंजाइश आहे हिन वक़्तु त इवन जेको तव्हां निगरान सेटअप आणियो उन में हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे जेका सदर साहब कल्ह पंहिंजी स्पीच में बि कई आहे। हू चवनि पिया त अपोज़िशन में बि घणियूं पार्टियूं आहिनि, हुकूमत में बि घणियूं पार्टियूं आहिनि, गॾु सभु तय कंदा। तव्हांखे यादि आहे 2-3 महीना अॻु चौधरी निसार साहब ऐं कंसल्टेशन शुरू कई, इमरान ख़ान खे टैक्स मैसेज कयो, जंहिंमें इमरान ख़ान वटां हिकिड़ी कंफर्मेशन आई त हुननि शायदि शुभ सजल जो एज़ अ केयर टेकर प्राइम मिनिस्टर नालो प्रपोज़ कयो। त हिकिड़ी विच ते PMLN तमामु वॾी ख़ुशीअ में टपा पे ॾिना त हू जेको माण्हू चाहींदा त उहो ई थींदो ऐं या हुननि जे कंसेंसस खां न थींदो। पर हाणे जेको ही ताहिर कादरी साहब रखी आहे ओपिनियन ऐं जेको सदर साहब कल्ह स्पीच में चयो आहे, त उनखां पोइ तव्हांखे मूंखे त ईअं थो लॻे त शयूं इन तरफ़ वञी रहियूं आहिनि जो बाक़ी सभु पार्टियूं वेहंदियूं। हाणे रुगो PMLN एज़ अ अपोज़िशन जी लीडिंग पार्टी ऐं चौधरी निसार अली एज़ अ क़ाइद अपोज़िशन त डिसाइड न कंदा ऐं हुकूमत सां मिली, पर टोटल जेके पार्टीज़ आहिनि गवर्नमेंट में एलाइज़ ऐं अपोज़िशन जूं पार्टीज़ इहो मिली अगरि फौज जी जेका इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, 2 ॾींहं अॻु तव्हांखे यादि आहे त आर्मी चीफ अशफाक परवेज़ कियानी नादरा हेड क्वार्टर जो दौरो कयो ऐं इहो दौरो तमामु वॾो सिग्निफिकेंट आहे हिकिड़े अहिड़े वक़्त में जॾहिं ताहिर कादरी साहब ऐं मुल्क माण्हुनि चयो त फ़ौज जो कहिड़ो मौक़ुफ़ हूंदो। हू न रुगो हुते विया, पंहिंजो रुगो कियानी साहब स्मार्ट कार्ड ठारायो, पर हुननि नादरा जो सॼो सेटअप रिव्यू कयो। मुलाक़ात खां अॻु में हुननि नादरा खे यकीन ॾियारियो तव्हां जेको इलेक्शन कमीशन सां मिली कराची जे अंदरि जेके तव्हांजूं लिस्टूं आहिनि वोटर लिस्टूं
इन्हनि जी जेका वेरिफिकेशन कयो था हुन में आर्मी तव्हां सां फुल तावन करी घर घर वञी त तव्हां इन मां हाणे अंदाज़ो थियो त हुनजे आर्मी जी शिरकत बि हूंदी ज़ाहिर आहे वोटर लिस्टुनि जी वेरिफिकेशन हूंदी त सुभाणे जेके हिसास पोलिंग स्टेशन आहिनि चई चुको आहे चीफ इलेक्शन कमिश्नर उते बि फौज डिप्लॉय थींदी त ज़ाहिर आर्मी जी शिरकत थी वई जेसिताईं अदलिया जी शिरकत आहे तव्हां ॾिसो त अदलिया जी शिरकत बि हिकु लिहाज़ खां आहे 2009 में जेका जुडिशियल पॉलिसी आई उन जे अंदरि हिननि तय कयो हो त हमेशह के इलेक्शन में शिकायतूं ईंदियूं आहिनि त पोइ ज़ाहिर माण्हू खणी वेंदो कोर्ट में डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट में वेंदो त उते जेको सेशन जज आहे उहो फ़ैसिलो कंदो या डिफरेंट कोर्ट्स कंदो ट्रिब्यूनल ठहनि था जी त उते हाणे जेको डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर हमेशह जेको आहे डिस्ट्रिक्ट सेशन जज थींदो हिननि हिकिड़ो 2009 जी जुडिशियल पॉलिसी में फ़ैसिलो कयो अदलिया त हाणे आईंदा असां उन हिसो न थींदासीं पर अदलिया ख़ुदि यू टर्न वरितो आहे पोएं महीने इलेक्शन कमीशन जे गुज़ारिश ते त जेको हुननि चयो आहे त हाणे वरी अदलिया जी शिरकत बि हूंदी बिकॉज़ हर ज़िले जे अंदरि जेको सॼो इलेक्शन जो प्रोसेस हूंदो हुन में जेको डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर हूंदो उहो डिस्ट्रिक्ट सेशन जज हूंदो जंहिंमां वाज़े थियो त आर्मी बि हूंदी ऐं अदलिया बि हूंदी त हाणे जेको इहा आहे शिरकत हाणे ज़ाहिर आर्मी ऐं अदलिया उहे त मुल्क जे अंदरि हिकिड़ा आर्मी त हिकिड़ो इदारो आहे जेको मिनिस्ट्री ऑफ डिफेंस सां थो अचे ऐं अदलिया त हिकिड़ी ख़ुदि पाकिस्तानी स्टेट जो हिकिड़ो 2 नंबर थंबो आहे त उन्हनि जी शिरकत हिकिड़ी इनबिल्ट आहे इलेक्शन कमीशन तव्हां ॾिसो न सॼी जजिस ते मुश्तमिल आहे रिटायर्ड जजिस आहिनि मुल्क जा ऐं तमामु नाले वारा ऐं अण तकरारी रहिया आहिनि सॼी पंहिंजे टेन्योर में सो इन मां लॻे ईअं थो त हाणे ईअं न थिए जो सुभाणे ताहिर अल क़ादरी साहिबु हाणे जेके गुज़िरियल 2-2.5 ॾींहंनि में 2-3 टेलीविजन इंटरव्यू ॾिना अथसि मुख़्तलिफ़ चैनल्स खे थोरो हुनजे मौक़िफ़ में टिल्ट आहे हाणे थोरो डिफेंसिव बि थी वियो आहे चए थो हीअं न चयो मूं हीअं चयो हीअं थी सघे थो हीअं थी सघे थो त अॻिते हली शायदि लॻे ईअं थोरो 14 तारीख़ जेको हुन डेडलाइन ॾिनी आहे उन अॻु में को मुका थिए ऐं हिकिड़ी ॿी नई तारीख़ अॼुकल्ह अचणु लॻी आहे त जेकॾहिं उन दौरान अचे थो त पोइ शायदि अप्रैल जे अंदरि इलेक्शन थिए चलो टाइम थियो अॻु ब्रेक जो नाज़रीन हरू थाने जी साइड आहे साईं खां पोइ असां कोशिशि इन ई मॉडल ते बि थोरो डिस्कस कंदा था ओवरऑल जेको कल्ह मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी 5वीं वरसी वारो मेट थियो आहे उन ते बि असां चाहींदासीं त कंहिं हिकु ॿिए एक्सपर्ट सां बि ॻाल्हायूं अचूं था नंढड़ी साईं खां पोइ नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां सां गॾु टेलीफोन लाइन ते आहिनि सोशल एक्टिविस्ट ऐं तजज़िया निगार जनाब अहमद ख़ान साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। अहमद खान साहब कल पाकिस्तान पीपल्स पार्टी की चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद की 5वीं बरसी के मौके पर गढ़ी खुदाबख्श में एक बहुत बड़ा इज्तिमा हुआ और बिलावल भुट्टो जरदारी ने अपनी अमली सियासत शुरू की। वहाँ पे जहाँ बहुत सारे इशूज़ सामने आए उसमें उन्होंने एक बिल्कुल वाज़ेह मौक़िफ़ रखा कि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत, बशीर बिलोर साहब की शहादत, सलमान तासीर, शहबाज भट्टी उनकी शहादत, मलाला पर अटैक, उसके बाद जो है दहशतगर्दी के ख़िलाफ़ हम बिल्कुल क्लियर हैं लेकिन मुल्क की जो दूसरी जमातें हैं उनको भी क्लियर होना चाहिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी का जो ये मौक़िफ़ है उसको आप कैसे देख रहे हैं? आपका ताल्लुक़ खैबर पख्तूनख्वा से है, आप मुसलसल मुतासिर है आपका सूबा, तो ओवरऑल क्या पॉलिसी होनी चाहिए आप समझते हैं? मेरे ख्याल में बिलावल भुट्टो साहब ने जिस हकीकत की तरफ इशारा किया है यही जो है ना आज वक्त की आवाज़ है और तमाम सियासी जमातों को यकजान और यकआवाज़ होकर इस मसले का न सिर्फ बल्कि जो मसला दरपेश है बंदी की शक्ल में, इंतहाबंदी की शक्ल में, उसका मिल के सब ने मुकाबला करना है। तो इस हवाले से पीपल्स पार्टी जो इक़्तिदार पार्टी है और बाकी बड़ी जमहूरी पार्टी है उनकी तरफ से ये इस ऐलान का आना, इस बयान का आना मेरे ख्याल में बहुत बड़ी जो है ना वो खुशहाल बात है। अच्छा खान साहब, आइंदा जो इलेक्शन भी अब नज़दीक हैं, आप समझते हैं कि खैबर पख्तूनख्वा के जो हालात हैं उसमें वहाँ पे इलेक्शन कैंपेन चलाना, वहाँ पे इस तरह आज़ादाना तरीके से सियासत करना वो मुमकिन होगा इस वक्त? मुश्किलात होंगी और न सिर्फ पख्तूनख्वा में होंगी बल्कि और इलाकों में इलेक्शन के प्रोसेस के दौरान मुश्किलात होंगी। लेकिन अभी ये देखना है कि इलेक्शन होने से ज़्यादा फायदा मिलेगा या इलेक्शन न होने से। तो मेरे ख्याल में इलेक्शन न होने से नुकसान ज़्यादा होंगे और इलेक्शन होने से जो है ना वो फायदे ज़्यादा होंगे। तो इस वजह से चाहे जो भी सूरत हाल हो, इससे अगर आप देखें तो बहुत पिछले सालों में जो है ना वो जो बड़ी इलेक्शन हुए, ज़मीनी इंतखाबात हुए कुछ हल्कों में, वो इससे सख्त किस्म के हालात में हुए हैं। तो मेरे ख्याल में और ये बजाते खुद जो पिछला इलेक्शन था
تو وہ بھی سوات اور پنیر وغیرہ دیر وغیرہ میں کافی صورتحال میں ہوا تھا. لیکن میرے ہوں گے کچھ واقعات ہوں گے، لیکن ہمیں جو ہے نا وہ الیکشن کو فوکس کرنا چاہیے، اور اگر فل پروف انتظامات ہوں حکومت کی طرف سے اور کچھ تیاریاں ہوں تو ان واقعات کو یا الیکشن ریلیٹڈ پرپز کو مینیمائز کیا جا سکتا ہے. اچھا خان صاحب، موجودہ صورتحال میں بلاول بھٹو زرداری جو محترمہ بے نظیر بھٹو شہید کے جانشین ہیں، ان کی طرف سے عملی سیاست شروع کرنا، ان کی اپیرنس، اس کو آپ کیسے دیکھ رہے ہیں؟ کیا جی؟ بلاول بھٹو زرداری کی جو اپیرنس ہے، انہوں نے باضابطہ طور پہ چیئرمین کی ذمہ داریاں سنبھالی ہیں، عملی سیاست میں حصہ انہوں نے لیا ہے، تو ان کو جو عملی سیاست میں قدم ہے اس سے پہلے بھی اس نے کیا ہے، لیکن کل باضابطہ طور پر جو ہے وہ پرسوں باضابطہ طور پر جو ہے نا وہ لانچنگ ہوئی ہے، کل لانچنگ ہوئی ہے. تو ابھی دیکھنا یہ ہے کیونکہ آپ کو پتہ ہے کہ پاکستان کی جو سیاست ہے وہ ملوثی سیاست ہے، تو بہت سے لوگوں کے لیے تو ان کی جو ہے نا وہ باتیں چاہے اچھی ہوں بری ہوں وہ اس کو ایکسیپٹ کریں گے اور اس کو اس نظر سے دیکھیں گے، لیکن ذاتی طور پر مجھے جو ہے نا وہ کوئی وہ امپریس نہیں کر سکے. حالانکہ اس نے کوشش کی، لیکن کوئی اس طرح کوئی خاص مجھے نظر نہیں آ رہا ہے کہ وہ اس سے جو ہے نا وہ ملکی سیاست سے کوئی اثر زیادہ اثر پڑے گا. ایک تو یہ ابھی جوان ہے، دوسرا یہ کہ ابھی جو ہے نا وہ الیکشن میں یہ سیاست میں اس کو بہت کچھ سیکھنا ہے. صرف یہ بات کہ وہ بھٹو خاندان سے یا زرداری خاندان سے اس کا تعلق ہے، بے نظیر بھٹو کا یا زرداری کا بیٹا ہے، یہ کافی نہیں ہوگا، بلکہ اس کو اپنے آگے جا کے جو ہے نا اپنی کریڈینشل اور اپنی جو ہے نا وہ قابلیت اور صلاحیت کو آزمانا ہوگا. تب جو ہے نا وہ عام لوگ پیپلز پارٹی کے علاوہ لوگ جو ہے نا اس کو سیریسلی لیں گے یا اس کو جو ہے نا وہ باتوں کو جو ہے نا وہ قائل ہو سکیں گے. بہت شکریہ خان صاحب ہمیں جوائن کرنے کا. سکندر ॾिसो صدیق الفاروق सां पाण ॻाल्हायो आहे, वरी अहमल ख़ान सां ॻाल्हायो. ॻाल्हि उहो ई आहे त चवनि पिया त हाणे बिलावल आयो आहे पर पार्टी जूं पॉलिसियूं फ़िलहाल तब्दील थींदी असांखे नज़र नथियूं अचनि त को बिलावल जे अचण सां का वॾी तब्दीली ईंदी. पर वरी पाण ॻाल्हि उन ई जॾहिं पाण डिस्कस कयो पिया ब्रेक खां अॻु में मिस्री मॉडल वारी, त हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं सुभाणे ताहिरुल क़ादरी को वॾो अंग माण्हुनि जो वठी लाहौर मां निकिरे थो, सिंध मां के माण्हू उन लाइ जॉइन करणु अचनि था, बलूचिस्तान मां अचनि था, ख़ैबर पख्तूनख्वा मां अचनि था, उहे माण्हू सभु इस्लामाबाद ॾांहुं मार्च कनि था. त उन वक़्तु बुनियादी शइ जेका असांखे ॾिसणी आहे उहा इहा आहे त पंजाब हुकूमत उन में किरदारु अदा कहिड़ो थी करे. छो त असां जेका वकीलनि वारी लॉन्ग मार्च हुई उन में असां ॾिठो त उतां खां लाहौर मां खां वठी जेकॾहिं हेसि ताईं ॾिसो असां पिंडी ताईं त का बि रुकावट कोन हुई न. हिन वक़्तु किरदारु पंजाब हुकूमत जो हिन में अहम हूंदो, जेको प्रेसिडेंट ज़रदारी ॻाल्हि कई मिस्री मॉडल वारी, ऐं तव्हां बि ज़िक्र असर कयो पिए, त हाणे उहो उन वक़्तु ई कामयाबु थी सघे थो जॾहिं उन जी पंजाब हुकूमत खे सपोर्ट हुजे, या तव्हां सम्झो था त उन खां सवाइ बि इन क़िस्म जो को कमु थी सघे थो. अच्छा, ही जेका कादरी साहब चयो आहे पंहिंजे माण्हुनि खे, उहो लॉन्ग मार्च जी त ॻाल्हि असीं न ॿुधी. बिल्कुलु ज़ाहिर इस्लामाबाद पहुचण जी ॻाल्हि आहे त उहो इस्लामाबाद पहुचण जा कई तरीक़ा आहिनि. अचानक इस्लामाबाद में दाख़िल थिए, 4 मिलियन माण्हू रावलपिंडी खां, या को अहिड़ो ॿियो ऑप्शन थी सघे थो. पर ॿियो जेको आहे पंजाब हुकूमत जेका आहे उहा PML यानी पीपल्स पार्टी जी पाण में अंडरस्टैंडिंग आहे उहा, ऐं हाणे हुन में इमरान ख़ान बि हुन कोरस में शामिल थी वियो आहे. उहा इहा अंडरस्टैंडिंग इहा आहे त कंहिं बि तरह सां इलेक्शन जो प्रोसेस मुतासिर न थिए, वक़्त ते थियनि. ऐं जेको कादरी साहब आहे मूंखे त लॻे थो त अञा काफ़ी ॾींहं पिया आहिनि, पर इन खां अॻु में गवर्नमेंट शायदि हुन सां ॻाल्हि ॿोल जो रस्तो खोले ऐं उन खां पोइ को रस्तो निकिरी अचे जो कादरी साहब राज़ी थी वञे. छो जो कादरी साहब जी पोज़ीशन एतिरी मज़बूत न आहे. हिकु त हुनजो बीटी शहरियत जो प्रॉब्लम आहे, ॿियो हिते आयो आहे त अचानक लैंड कयो अथसि, उन खां पोइ वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं, उन खां पोइ का अहिड़ी ॻाल्हि बि नथो करे जेको बिल्कुलु त जेका आईने जे दायरे कार में न हुजे. त आईने जो दायरे कार रुगो कादरी साहब डिफाइन न कंदो, उन जे लाइ कोर्टूं आहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, ख़ुदि माण्हू डिफाइन था कनि ऐं सॼी सम्झ आहे मुल्क जे अंदरि. त उहो उन जे अंदरि बि हू बि चाहे थो त का इलेक्शन थिए, इलेक्शन जे अंदरि सुधारा अचनि. त सुधारा कहिड़ा अची सघनि था? हिकिड़ा सुधारा मुल्क जे अंदरि तव्हां ॾिसो, सुधारनि जी त एजेंडा हुन ॾिनी कान्हे न, पर ऐं हू चए थो त उहे सुधारा जे लाइ आइन में कंहिं तरमीम जी ज़रूरत बि कोन्हे. कादी साहब काफ़ी हिकिड़ियूं मुबहम ॻाल्हियूं कयूं हुन, ऐं उन खां पोइ जेको हुनजो जेको एजेंडा आहे उहो ज़्यादा जेको मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त हुनजी पंहिंजी एंट्री वधीक आहे. हू चाहे थो त मूंखे सीरियस वरितो वञे, मूंखे ॿुधो वञे, मूंखे बि हिसेदार बणायो इन ॻाल्हि ॿोल जे अंदरि जेको केयर टेकर सेटअप ठहंदो. उन जे अंदरि शायदि वज़ीर आज़म न हुजे पर मुंहिंजी बि शिरकतदारी हुजे.
पोएं दफ़े कादरी साहब इलेक्शन में लाहौर में हिसो वरितो MNA थिया ज़ाहिर हाणे जेकॾहिं अञा उन्हनि फ़ैसिलो न कयो आहे कंदा त ज़ाहिर कुझु सीटूं खणंदा ऐं इहो अगेन PMLN जे लाइ नुक़सानकार आहे पीपल्स पार्टी खे सूट थो करे ऐं किथे अॻिते ईअं न साबित थिए हली जेका फ़िलहाल त असां इंफॉर्मेशन न आहे त हीअ बि कादरी साहब आसिफ अली ज़रदारी को ट्रम्प कार्ड साबित थिए को मोरो लाथो आहे हुन मैदान में पर आख़िरी वर्ल्ड प्रोग्राम जो टाइम ख़तम पियो थिए जेको सिंध में असांखे काफ़ी महीननि खां नज़र पियो आयो लोकल गवर्नमेंट वारे हिन एक्ट खां पोइ पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु माण्हुनि में जेको ग़म हो गुस्सो हो आम माण्हू में जेके असांजा सोचींदड़ तबिका आहिनि क़ौम परस्त आहिनि जेका या अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि दानिशवर आहिनि सहाफ़ी आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कोन थो करियां आम माण्हू उन्हनि में का हिन मामले खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी जी अपीयरेंस खां पोइ एॾे वॾे मेड़ाके खां पोइ तव्हां सम्झो था त का उहा कावड़ झकी थींदी यकीनन कावड़ झकी थी हूंदी छो जो आम माण्हुनि खे अॻे केरु गड़ी खुदा बख़्श में पुछंदो न हो हिन दफ़े गड़ी खुदा बख़्श में बिलावल भुट्टो हो ऐं माण्हुनि गॾु पिया थिया सनम वेठी ऐं ख़ुदि जेका पूरी माण्हू त इहो चाहींदो आहे त अगरि ॾिसो न गड़ी खुदा बख़्श जेका मज़ार आहे उहा कंहिं पीर मीर जी मज़ार त कोन्हे जो माण्हू दुआ घुरी अचनि उहा त हिकिड़ी सियासी मज़ार आहे सियासत में माण्हू ॿुधणु चाहींदो आहे त मैसेज कहिड़ो आहे पैगाम कहिड़ो आहे ॻाल्हि कहिड़ी थी थिए इहो पहिरियों दफ़ो थियो आहे त ज़ाहिर माण्हू जेके आया हूंदा ऐं जेके जिन टेलीविज़न ते बि ॾिठो हूंदो या जेके माण्हू मोटिया हूंदा उन ॿुधायो हूंदो त मैसेज सां त फ़र्क़ु पियो हूंदो ऐं माण्हू चाहिनि बि था बिलावल भुट्टो साहिब जूं तमामु घटि थियूं आहिनि अपीयरेंसिस हिकु त मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइण पिया चाहिए त बिलावल साहिब जे लाइ जेको कैरियर ते गुफ़्तगू हली रही आहे मार्क सीगल जेको मोहतरमा जो लॉबिस्ट हो उनजी वाशिंगटन मां अॼु हिकिड़ी अंग्रेज़ी अख़बार में रिपोर्ट थी आहे ॻाल्हि हुन चयो आहे हुन में त हुन खां पुछियो वियो त अगरि बिलावल जो कैरियर मोहतरमा हुजे त छा हुजे हुन चयो आहे त मोहतरमा हुजे हा त शायदि हू बिलावल साहिब खे प्रेफर करे हा त सिविल सर्विसिस में वञे हा ऐं मोहतरमा जेका आख़िरी विल लिखी जेका जिते कई माण्हू सुवाल बि उथारनि था उनजे अंदरि बि हुन इहो वाज़िह न लिखियो त कोई पार्टी खे संभालींदो ऐं उनजे अंदरि हुन लिखियो त पार्टी जो आगू ज़रदारी साहिब संभालींदो आरज़ी तौर ते पोइ पार्टी फ़ैसिलो कंदी त इहो पार्टी जो फ़ैसिलो हो उन वक़्तु उन मोहतरमा जी शहादत खां पोइ चेयरमैन थिए ऐं चेयरमैन दौरान बि ॾिसो त तव्हां 4 सालनि दौरान ज़ाहिर हू ॾुख में डिफरेंट कैफ़ेतुनि में तालीम बि अपीयरेंसिस बि थियूं पर बिलावल जी ज़िंदगी जेका आहे उहा हिकिड़ी अजीब रही आहे 90 में मोहतरमा जी हुकूमत बरतरफ़ थियण खां पोइ तमामु नंढो ॿार हो तव्हां ॾिठो हमेशह असां अख़बारुनि में ॾिठो TV स्क्रीन ते ॾिठो त मोहतरमा जो हिकिड़ो ॿार कशम हूंदो ॿियो ॿार जीअं चीचे में हथु हूंदो ईंदी रहंदी उन खां पोइ हुननि सॼी लाइफ इहे माण्हू जेके चवनि था त मोहतरमा जेके तकलीफ़ूं ॾिठियूं उहे बिलावल कोन ॾिठियूं मुंहिंजे ख़्याल में इहा तकलीफ़ुनि जो ॾिसो था तकलीफ़ फ़र्क़ु आहे उन जी नोयत में पर तव्हांखे बि नंढपण यादि हूंदो असांखे बि यादि हूंदो जेको 10 साल जो ॿारु आहे 12 जो ॿारु आहे 15 जो ॿारु आहे 20 जो ॿारु आहे या जवान आहे उनखे सभु कुझु यादि हूंदो आहे तव्हां असांखे सभु कुझु यादि आहे त बिलावल भुट्टो खे 90 95 2000 2005 2010 2007 ऐं 2012 यादि न हूंदो बिल्कुलु ऐं हुनजे नियाणियुनि खे यादि न हूंदो त इहो हिकिड़ो पर्सनल तमामु वॾी तकलीफ़ में ऐं जेका हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी आहे त उनजे बावजूदि बि मोहतरमा जी शहादत खां पोइ बिलावल साहिब जी जेका ऑक्सफोर्ड में तालीम हुई उहा मुतासिर न थी ऐं उन हिस्ट्री एंड पॉलिटिक्स में उन ई कोर्स में पंहिंजो कोर्स मुकमल कयो जंहिं मोहतरमा कयो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कयो त हमेशह थींदो इहो आहे त अहिड़ी जेका फैमिली जे अंदरि ट्रेजिडीज़ थींदियूं आहिनि जिन अंदरि पेरेंट्स जी डेथ थींदी आहे या ॿिया हादसा थींदा आहिनि त तालीम ऐं जेका आम रूटीन ज़िंदगी आहे उहा मुतासिर थींदी आहे त हिकिड़े लिहाज़ खां हुनजी तालीम बि मुकमल थी वई ऐं हाणे आयो आहे हुनजे कंटेंट ते हुनजे ज़ात सां हुनजे सियासी में ख़बर पवंदो येस हुननि इहा तकलीफ़ कोन ॾिठी आहे ज़रूरु त जॾहिं हाणे गवर्नमेंट वेंदी हुन खां पोइ मैदान खां येस हुननि इहा तकलीफ़ कोन ॾिठी आहे ज़रूरु त जॾहिं हाणे गवर्नमेंट वेंदी हुन खां पोइ तकलीफ़ूं अॻु में ॾिसी चुका आहिनि न ज़रदारी साहिब 11 साल जेल ऐं उहो कल्ह ज़रदारी साहिब चयो बि त असीं अॻु में बि 11 साल गुज़ारियो आहे ऐं वरी बि असीं तयार आहियूं आसिफ अली ज़रदारी जी वॾे में वॾी जेका रही आहे हिन वक़्तु स्ट्रेंथ उहा ई आई आहे कई दफ़ा माण्हुनि चयो त वियो ऐं पोइ बीमार बि थियो त माण्हू सम्झो त शायदि हाणे गवर्नमेंट जो तॾो वेठिजी वियो जेका हुनजी पर्सनल स्ट्रेंथ आहे हिमत हिकिड़ी वॾी काउंट थींदी आहे ज़ाती ज़िंदगी में तव्हां ॾिसो नज़रिए सां 124 सीटनि ते 5 साल हुकूमत हलाइण तमामु ऐं 2/3 मेजॉरिटी सां 18 19 20 तरमीम करणु गिलानीअ खे तव्हां ॾिसो त हुननि वज़ीर आज़म कयो मुतफ़िक़ा वज़ीर आज़म कई कामयाबियूं हुननि कयूं आहिनि यस डिलीवरी सेंटरनि जो तबाह आहे अॼु जेको रोटी कपिड़ा मकान जी ॻाल्हि था कनि न अॼु माण्हू रोटी कपिड़ा मकान खां वधीक पुछनि था त गैस कोन्हे बिजली कोन्हे माइक्रो लेवल ते जेके चेंजिस आहिनि हुनमें थोरो आहे हुन ते वरी डिस्कस कंदासीं टाइम ख़तम थिए प्रोग्राम जो तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन तव्हां असांजे महिमाननि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असां जेको डिस्कस कयो हिन प्रोग्राम में उहे शयूं तव्हांजे साम्हूं आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी मजमूई तौर ते अञा ताईं बि सिंध जे माण्हुनि खे ज़हननि में इहो ई आहे त सिंध जे माण्हुनि जे ॾुखनि जो उन्हनि जे दर्दनि जो जेकॾहिं को अदालो करे सघे थी पार्टी त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ॿियूं पार्टियूं अचनि पियूं उन्हनि जो किरदारु ईंदड़ चूंडुनि में वरी बि साम्हूं ईंदो माज़ी में उहे पार्टियूं हमेशह ATPP रहियूं आहिनि पोइ उहे आमरनि जा दौर हुजनि
या नवाज़ शरीफ़ जो दौर हुजे या ॿिया दौर हुजनि, हाणे ॾिसूं ईंदड़ चूंडुनि खां पोइ कहिड़ो किरदारु अदा कंदियूं। पर अञा ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका आहे उहा ई सिंध जे माण्हुनि जी उमेदुनि जो महवर आहे ऐं पीपल्स पार्टी सुधारा आणे थी नए चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां पोइ, उहो त ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। पर सिंध जा माण्हू वरी बि उमेद रखनि था त पीपल्स पार्टी ज़रूरु सिंध जे माण्हुनि जे भलाई लाइ कुझु न कुझु ज़रूरु कंदी। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदव इजाज़त। अला भाई।